अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बर असां शेयर कंदा आहियूं बलदियाती इलेक्शन के हवाले से। मिशन वडी यूसी ते आज़ाद राजूनी इताद जे वाइस चेयरमैन काशिफ अहमद और वार्ड नंबर 3 के जनरल काउंसिलर रमीज़ अहमद लेगारे मिशन वडी न्यूज़ नेटवर्क से ॻाल्हि कई है। तो तव्हांखे ॿुधायूं इंशाल्लाह मिशन यूसी ते भरपूर नमूने ते विन कंदासीं ऐं असांखे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जी हिमायत हासिल आहे। उन में जेका बि पंहिंजी यूसी मिशन में अचनि था ऐं अक़लियत आहे उहा बिरादरी बि असां सां गॾु आहे। ऐं जेके पंहिंजा हिते थेबा बिरादरी आहे, कलर बिरादरी आहे, कोसा बिरादरी आहे, कांगला बिरादरी आहे ऐं लेगारी बिरादरी हुई माशाल्लाह असांजी तमामु वॾी बिरादरी आहे। असांखे हर बिरादरी जी सपोर्ट हासिल आहे। इंशाल्लाह असां वॾे मार्जन तां ऐं वॾी लीड सां इंशाल्लाह हिन चकर असीं विन कंदासीं यूसी में सां। असीं ईअं कोन कंदासीं, असीं कमकार करे ॾेखारींदासीं ऐं माण्हुनि खे हींअर असां मां वॾियूं उमेदूं आहिनि। असीं कोशिशि कंदासीं त उहे उमेदूं असां पूरियूं करियूं। जीअं 2015 में जेके उमेदवार हितां खटे करे विया हुआ, तव्हां ॾिठो आहे त उन्हनि जो को बि अवाम ॾे ध्यानु कोन्हे, न यूसी में ध्यानु आहे न पंहिंजे माण्हुनि ॾे को ध्यानु आहे। तव्हां ॾिसी सघो था त हींअर असांजे ॻोठ जी पोज़ीशन आहे, तव्हां पाण विज़िट करे अचो त उते कहिड़ी पोज़ीशन आहे। उते हाणे नालियूं जेके आहिनि उते उन्हनि जी सफ़ाई कोन थी ऐं पाणी बीठल आहे। मिसन वॾी में ख़ासि तौर ते तव्हां ॾिसो उते त किचिरे जा हर जॻह ते ढेर लॻा पिया आहिनि। नंढी मिसल में त पोज़ीशन तमामु घणी ख़राबु आहे। छा इन्हनि जेके नुमाइंदा हितां चूंडिजी विया हुआ उन्हनि को बि कमु कयो आहे? अगरि कयो आहे त लाज़मी तव्हां जेकॾहिं रुपए मां 4 आना कमु कंदो नज़र ईंदो। उन्हनि जो को बि कमु असांखे नज़र कोन थो अचे। इन लाइ असीं बीठा आहियूं ऐं अॻियां थिया आहियूं ऐं इंशाल्लाह माण्हुनि जी सपोर्ट असांखे हासिलु आहे ऐं असीं खटी करे इंशाल्लाह इहे सभु कमु करे ॾेखारींदासीं हिननि खे। नंबर 3 ऐं मुंहिंजो कज़न यूसी वाइस चेयरमैन काशिफ हुसैन लेगारी आहे ऐं जेको वार्ड नंबर जेको नंढी मेसाणा हजन लेगारी आहे, जेको आउं पाण वार्ड नंबर 3 ते हिते काज़म लॻे बीठो आहियां। मूंखे वॾी सपोर्ट आहे मुख़्तलिफ़ लेगारी जी। जेको असांजे जेको आसे पासे बिरादरी जा कलर थिया, मंगरिया थिया ऐं इन पासे कोली जेके भील थिया, असांजे ॻोठ में माना हींअर सुठो माना असीं इलेक्शन इंशाल्लाह तव्हांखे राजू नेता खे खटे ॾेखारींदासीं। असांखे फुल सपोर्ट आहे असांजे ॻोठ में। असीं भला ॻोठ जे आहियूं, असांखे सॼी ॻाल्हि जी ख़बर आहे। असीं पहिरीं माना वाक़ई असांजी वॾी ग़लती हुई जेके तीर के निशान खे ठपो हणी 2015 में। हींअर असीं ईअं कोन कंदासीं। हींअर असांखे कम जो माण्हू खपे। हींअर असांजो कम जो माण्हू मुख़्तार अहमद लेगारी आहे जेको असीं बोतल खे इंशाल्लाह कामयाबु कंदासीं। यूसी मिशन ते आज़ाद राजूनी इताद जे पूरे पैनल खे 24 जुलाई ते बोतल ते ठपो हणी कामयाबु कंदा। पारां मिशन जी बाशूर अवाम।